ठटे मां ख़बर शामिल कंदासीं त चन्ना वेलफेयर एसोसिएशन पाकिस्तान जे मरकज़ी चेयरमैन रिटायर्ड SSP एडवोकेट सरदार निसार अहमद चन्ना घारो में उस्ताद शौकत अली चन्ना जे भाइटे जी शादी में शिरकत करण बाद चन्ना बिरादरी जे माण्हुनि खे हिदायत कंदे चयो त मां शुरू खां ई पाकिस्तान में रहंदड़ चन्ना बिरादरी जे माण्हुनि खे चवंदो आहियां त औलाद खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़ियो ऐं ख़ासि करे नियाणियुनि जी तालीम खे वसी बणायो वञे। निसार अहमद चन्ना जो चवणु हो त चन्ना क़ौम तारीख़ी क़ौम आहे, सिंध जे क़दीमी क़ौम रही आहे। चन्ना बिरादरी जा माण्हू अमन पसंद ऐं पढ़ियल लिखियल तौरु सुञाता वेंदा आहिनि। निसार अहमद चन्ना जो चवणु हो त बिरादरी जे माण्हुनि जो हर जाइज़ मसइलो हल करणु मुंहिंजे पहिरीं तरजीह में शामिल आहे। निसार अहमद चन्ना जो वधीक चवणु हो त मां क़ौम लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां। मूंखे वॾो एज़ाज़ हासिल आहे त पाकिस्तान में रहंदड़ चन्ना क़ौम मूंखे सरदार बणाए वॾी ज़िम्मेवारी बख़्शी आहे। मुंहिंजी कोशिश आहे त क़ौम जी उमीदनि ते पूरो लहां।